नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ईंदा हालूं तो पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी पेमरा मॉर्निंग शो में एतराज़ जोगो मवाद नशर करण ते निजी टीवी चैनल के नोटिस जारी करे छड़ियो। पेमरा तरफा समाजी राब्तन की वेबसाइट ट्विटर ते जारी मुख्तसर पदराई में निजी चैनल के नोटिस जारी करण बाबत बुधायो वयो। पदराई में चयो वयो त पेमरा मॉर्निंग शो मॉर्निंग वध जगहन में नामुनासिब एतराज़ जोगो मवाद नशर करण ते चैनल के सबब ॼाणायो नोटिस जारी कयो वयो ऐं 7 ॾींहनि में जवाब तलब कयो वयो। वाज़े रहे त गुज़िरियल कुछ ॾींहनि खां सोशल मीडिया ते मेज़बान जगन काज़िम जी मॉर्निंग शो जी हिकु वीडियो वायरल थी रही है जंहिंखे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो पियो वञे। वीडियो में मॉर्निंग शो जी गेम सेगमेंट में शामिल मर्दनि ऐं औरतुनि खे तकरारी मुक़ाबले तौर ॾिठो पियो वञे। ॼाणियल वीडियो वायरल थियण खां पोइ सोशल मीडिया ते मॉर्निंग शो जे बाइकाट जो हैशटैग ट्रेंड कंदो रहियो ऐं जगन काज़िम खिलाफ कार्रवाई जो मुतालबो पिणु कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।